वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर से। PTI चेयरमैन इमरान ख़ान नाहिल थींदो या बची वेंदो। तोशाखाना रेफरेंस जो फ़ैसिलो कुछ ही देर में ॿुधाए वेंदो। अवां खे आगाह कयूं पिया, इलेक्शन कमीशन इमरान ख़ान ख़िलाफ़ तोशाखाना केस जो फ़ैसिलो कुछ देर में ॿुधाईंदी। PTI चेयरमैन इमरान ख़ान नाहिल थींदो या बची वेंदो। तोशाखाना रेफरेंस जो फ़ैसिलो कुछ देर में ॿुधाए वेंदो। इलेक्शन कमीशन इमरान ख़ान ख़िलाफ़ तोशाखाना केस जो फ़ैसिलो कुछ देर में ॿुधाईंदी। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया, अहम ख़बर आहे PTI चेयरमैन इमरान ख़ान नाहिल थींदो या बची वेंदो। तोशाखाना रेफरेंस जो फ़ैसिलो कुछ देर में ॿुधाए वेंदो। इलेक्शन कमीशन इमरान ख़ान ख़िलाफ़ तोशाखाना केस जो फ़ैसिलो कुछ देर में ॿुधाईंदी।